अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहे? तबियत सही आहे दोस्तों। हीउ ॾिसो ज़ुल्फ़कार अली बुढ़ो कंबर जो जंहिं अॼु नओं रेड़ो पंहिंजो हयो आहे ऐं शुरूआति अॼु पहिरियों ॾींहुं अथई न, नए रेड़े ते पहिरियों ॾींहुं शुरूआति अथसि। ऐं ॿी बि मां हिन जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन पंहिंजी फैमिली हिते घुराई आहे। किरायो केतिरो? 6000 6000 फैमिली खे विहारियो अथई? फैमिली के विहारे अच्छा अच्छा, सही आहे। हेॾे नओं रेड़ो हलाईंदो अॼु ऐं अॼु ई माना हिन जी शुरूआति आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको मुंहिंजो रेड़ो आहे उहो वरी ॿियो हे नौजवान ॾिसो था शाहजहान, इहो मुंहिंजो रेड़ो इहो हलाईंदो। ऐं अॼु मां मुंहिंजी वांद कई आहे, सो मां हिनखे ट्रेंड कयो आहे, बाक़ाइदे हिनखे हौसलो ॾिनो आहे, हिनखे मोटिवेट कयो आहे। हीअ पंहिंजी रोज़ी कंदा। शाम जी रिपोर्ट बि तव्हांखे जेको आहे ॾींदासीं। सो हे बिस्मिल्लाह कंदा। हिननि जेको हयो आहे 20 किलो पालक, 5 किलो हुरबो, 3 किलो बसर ऐं 20 किलो पली, 20 किलो बिह, ईअं। सो हिननि गंज माल हयो आहे, अलाह जो शुक्र आहे, मौसम बि सही आहे। हिन जे लाइ हाणे हीअ निकिरंदा ऐं टाइम जेको थी रहिया आहे उहे 8:30 थी रहिया आहिनि सुबुह जा। सो मूंखां जेतिरो पुॼी सघियो मां उन्हनि खे मोटिवेट कयो आहे, हौसलो ॾिनो आहे त बाबा पंहिंजो कारोबार कयो, पंहिंजी रोज़ी कयो ऐं पंहिंजी रोज़ी में बरक़त आहे। सो अॼु सॼे ॾींहुं हे ॾिसूं था, ॿी टी बजे मोटींदा अचनि त उहा बि रिपोर्ट तव्हांखे ॾींदासीं। सो हिनखे अहिड़ा बिल्कुलु पंहिंजो पाण माल ठाहियो आहे। मां हुन कुर्सीअ ते वेठो हुअमि, हाणे शाहजहान जो नालो आहे, फ़ोन ते ॾिसो आहे वेठो आहे, हिते मां वेठो हुअमि, पंहिंजो माल बाल लॻायो आहे। हाणे निकिरंदा। हीअ ज़ुल्फ़कार बुढ़ो साहिबु निकिरे थो नए रेड़े सां। हा वाह, ठीकु आहे, ओके ओके। ऐं हीअ शाहजहान आहे, हीअ शाहजहान आहे ऐं हीअ कल्ह आयो मूं वटि बाज़ारि त भाऊ मूंखे बि पंहिंजी रोज़ी खोलने मां पंहिंजी हणा। तो अॼु मां रेड़ो हिनखे पंहिंजो ॾेई छॾियो आहे। बाक़ी सुभाणे इनशाला सुभाणे या ॿिए ॾाड़े बि वरी स्टार्ट कबी आहिस्ते आहिस्ते, जेको मूंखां थी सघे थो मां उहो कयां थो। ऐं ॿियो इहो त जेके रेड़ा ॾियणु चाहिनि पिया, डोनेट करणु चाहिनि पिया, हिननि दोस्तनि खे, जेके नौजवाननि खे मां मोटिवेट कयो आहे। ऐं हीअ चवनि था त पंहिंजो कमु आहे, हींअर वठंदासीं ऐं असां कंहिंखां न वठंदासीं, असांखे हथ पेर सलामत आहिनि। हिननि जो आहे जेको आहे हिनखे मोटिवेट बाक़ाइदे कयो आहे। ऐं रेडी हिनखे ॾिनी आहे मां पंहिंजी शाहजहान खे, इहो पंहिंजो माल हलाईंदो। बाक़ी ॾिठो तव्हां ज़ुल्फ़कार उहो वियो हलियो, अदा शाहजहान बि वञे थो। वाह शाहजहान, ठीकु आहे, ओके ओके। वरी शाम जो मूंखे रिपोर्ट ॿुधाइजां, हिते ई घरु आहियां।